ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों चवंदा आहिनि कि आत्म अभिमानी थी करे वियो। आत्म अभिमानी अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे वियो। मां आत्मा परमपिता परमात्मा जी संतान। आत्माउनि खे रूह बि चइबो आहे। रूहनि जो बाप रूहानी आहे। रूहनि जो बाप बि उहो रूही आहे। त बाबा रूहानियुनि ॿारनि खे चवंदा आहिनि बाप ब्रह्मातन द्वारा तव्हां सां ॻाल्हाए थो न। छो जी भॻवान बि हिकु बार अची करे सृष्टि ते वाच्य कंदो आहे। तॾहिं त गीता में लिखियलु आहे भॻवान वाच्य। त भॻवान बि अची करे वाच्य कंदो आहे, लेकिन ख़ुदि जो शरीर वठी करे वाच्य न कंदो आहे। ब्रह्मा जो शरीर लोन वठंदो आहे वाच्य करण लाइ। तव्हां असल में शांति धाम जी रहण वारी आत्मा आहियो। हुतां तव्हां पहिरियों सुख जी दुनिया में आहियो। हाणे 84 जन्म तव्हां पुनर्जन्म वठी वठी करे दुख धाम में पहुचा आहियो। ये यादि अथव कि असां सतयुग में आयासीं। इन जी छा निशानी आहे कि असां सतयुग में आयासीं? असां राधे कृष्ण ऐं लक्ष्मी नारायण जा फोटो रखूं था, उनखे यादि था करूं। त पंहिंजे पूर्वजनि जा फोटो रखंदा आहिनि न माण्हू। त पाण बि पंहिंजे पूर्वजनि जा फोटो रखी करे उन्हनि खे यादि कंदा आहियूं। इन जी इहा निशानी आहे कि असां उन जी दुनिया में हुयासीं। हाणे असां 84 जन्म वठी करे दुख जी दुनिया में आया आहियूं। देवी देवताउनि जे कारण चित्रनि जो मतिलबु इहो ई आहे कि उहे बि हिन दुनिया में विकारनि जे वश थी करे कारा थी विया आहिनि। उन्हनि जी आत्मा बि कारी थी वई अथनि न। बाबा कॾहिं बि पंहिंजो जीव न वठंदो आहे, शरीर न वठंदो आहे। परमात्मा टेम्पररी आधार वठंदो आहे पाण ॿारनि खे पढ़ाइण लाइ। त ॿारनि खे घड़ी घड़ी परमात्मा खे निराकार रूप में यादि करणी आहे ऐं पंहिंजी राजाई सत्य खे यादि करणी। इहे ई मनमना भव मध्याजी भव आहे। हिनखे चइबो आहे सेकंड में विश्व जी बादशाही। बेहद जो बाप असांखे बेहद जी ख़ुशियूं ॾियण आयो आहे, बेहद जो वरतो ॾियण आयो आहे। बाप ॾाढो सहज रास्तो ॿुधाईंदो आहे। चवंदो आहे हाणे हिन दुख धाम खां पंहिंजी बुद्धि कढो। नई दुनिया स्वर्ग जी स्थापना करण मां आयो। उनजो मालिक मां न ठाहींदो आहे, तव्हांखे ठाहींदो। तव्हां हाणे पुण्य आत्मा ठहो था न, सतो प्रधान ठहे था। जीअं ॿार लौकिक बाप खे केतिरी सहज रीति यादि कंदा आहिनि न, हूअं ई तव्हां ॿारनि खे बि मूंखे ॾाढी सहज रीति यादि करणु। बाप ही पाण जे दुखनि खे दूर करे सुखनि जी दुनिया में वठी वञण लाइ आयो आहे। सुखनि जी दुनिया में दुख जो नाम निशान आहे और दुख जी दुनिया में सुख कागज़ जा समान आहे। पहिरियों आत्माऊं सभु शांति धाम में वेंदो, वो पंहिंजे घर मां सत्युगी नई दुनिया में। बाप जो घर शांति धाम आहे, त पंहिंजो बि घर शांति धाम आहे न। हिते त पाण पाठ वॼाइण आया आहियूं। बाप तव्हां ॿारनि जी केतिरी निष्काम सेवा कंदो आहे न। ॾिसो कोई कहिड़ो बि कमु कंदो आहे त हुनजो केॾो नाम थींदो आहे न। भले कमु करे करे शरीर बि छॾे, लेकिन नाम त थींदो आहे। उनखे उन रीति यादि त कंदा आहिनि। भॻवान निराकार परमात्मा जेके शिवलिंग रूप ठाहे करे पाण पूजूं था, उनजे बारे में त कोई ॼाणंदो ई न आहे कि उहो आख़िर छा करे विया, उन सां असांजो संबंध छा आहे। परमात्मा सभिनि खां वॾो निष्काम सेवादारी आहे। तव्हां ॿारनि खे सुखी ठाहे, पाण ॿारनि खे सुखी ठाहे, पोइ बाबा वानप्रस्थ अवस्था में हली वेंदो आहे, परम धाम में वेही रहंदो आहे। तव्हां बि परम धाम वासी आहियो, लेकिन पाण पोइ पंहिंजे समय ते सुख ॾिसण ईंदा आहियूं। ॾिसो कोई बि आत्मा सुठो कर्म कंदी, भले हुन जन्म में वो सुठो कर्म करे हली वञे, हिन जन्म में हुनखे फल न मिलंदो, लेकिन ॿिए जन्म में त मिलंदो न। लेकिन परमात्मा त एतिरो निष्काम आहे कि हिकु बार कमु करे निर्वाण धाम में हली वेंदो आहे, पोइ उनखे कोई हिन रीति यादि ई न कंदो आहे।
ऐं उहो जनम मरण में बि न ईंदो आहे भई हुनखे ॿिए जन्म में फल मिलेगा। वो निर्वाण धाम वासी वानप्रस्थी आहे न। पाण बि आहियूं लेकिन पाण सदा जे लाइ न आहियूं, लेकिन परमात्मा सदा जे लाइ आहे। बाप ईंदा ई आहिनि ॿारनि जी ख़िदमत करणु अर्थात वरतो ॾियणु। इहे ख़ुदि बि बाप ब्रह्मा जंहिंजे शरीर में बाबा आयो आहे उहो बि त वरसो वठे थी न। शिव बाबा त ऊच ते ऊच भॻवानु आहे, शिव जा मंदिर बि आहिनि। उहो ई असांजो बाप टीचर सतगुरु आहे। दुनिया में भल बाप टीचर ठही सघंदो आहे लेकिन गुरु न ठही सघंदो। लेकिन आत्मा जो भी बाप भी आहे, टीचर भी आहे, त सतगुरु भी आहे। सॼे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान पंहिंजे बाप वटि अथसि, जो टीचर ठही करे पाण खे ॿुधाईंदो आहे। ईंदो आहे परम धाम मां अची करे सभु वेद शास्त्र आदि जो सार ॿुधाईंदो आहे। वेद शास्त्र आदि भॻवानु पढ़ियल न आहे। भॻवानु अची करे ब्रह्मातन में अची करे इहे वेद शास्त्र थोरी पढ़े। उन्हनि जी आत्मा में त ज्ञान आहे ई सही। उहो ज्ञान जो सागर सुख जो सागर आहे। बाप जी महिमा ऐं दैवी गुणनि वारे देवी देवताउनि जी महिमा अलॻि अलॻि आहे। तव्हां दैवी गुण धारण करे देवता ठहो था न। पहिरियों पाण में आसुरी गुण हुयो न, लड़णु झगड़णु, हिक ॿिए खे मारणु डांटणु, बुरो भलो सोचणु करणु। हाणे पाण खे बाबा असुर खां देवता थो ठाहे त बाप जो ई कमु आहे न इहो। ॾिसो बाबा चए थो पंहिंजे कर्मनि खे सुधारो। करम अकरम विकरम जी गति बाबा पाण खे ॿुधाए थो। कर्म अर्थात जो पाण साधारण कर्म था करूं। अकरम अर्थात जंहिंजो सुठो ऐं बुरो पंहिंजे मथां लेप शेप न चढ़े। विकरम अर्थात जो पाण विकारनि जे वश थी करे कर्म था करूं, उहो विकरम थींदो। त बाबा चवनि था द्वापर युग खां पाण विकारनि जे वश थी करे कर्म कयो आहे त विकर्मनि जो बोझो आत्मा ते चढ़ंदो आहे। हाणे पाण खे बाबा सुठा कर्म करणु सेखारे थो। सत्युग में पंहिंजा अकर्म हूंदा अर्थात सुठे ऐं बुरे, मतिलबु जेका बि कर्म हूंदा उहे सुठा ई हूंदा। परंतु हीअं न सुठा कर्म हूंदा त हुनजो असां सुठो उन कर्मनि जे अनुसार असांखे सुठो जीवन मिलंदो न। उते त सभिनि जा कर्म जीअं हूंदा न उन्हनि जो सुठो फल जमा न थींदो आहे उते कंहिं कर्म जो। बसि माण्हू कर्म कंदा ई रहंदा आहिनि। हुते जे कर्म खे चइबो आहे हुतां जे कर्मनि खे चइबो आहे अकर्म। हाणे बाप पाण खे हर ॻाल्हि सही रीति सम्झाए थो। बाप चए थो तव्हां ॿार पाठधारी आहियो न। ये पाठ तव्हांजी आत्मा में अनादि अविनाशी आहे, कॾहिं ख़तमु न थींदो आहे। तव्हां केतिरा वारी सुख दुख जो खेल वॼायो आहे न। केतिरा बार तव्हां विश्व जा मालिक ठहिया आहियो। बाप केतिरो ऊचो पाण खे ठाहिण आयो आहे। परम धाम परमात्मा परम धाम मां हिन में सृष्टि ते आयो आहे। परमात्मा ऊच ते ऊच स्थान ते रहण वारी ऊची आत्मा आहे त हुनखे सुप्रीम सोल चइबो आहे। आहे साइज़ में ॾाढी नंढी आहे बट ऊची अर्थात पंहिंजे गुणनि शक्तियुनि कर्मनि में ऊची आहे। साइज़ त हुनजी एतिरी ई अथसि जेतिरी आत्माउनि जी आहे। परंतु उन्हनि में एॾो ज्ञान अथनि पूरी सृष्टि जो, एतिरी शक्तियूं अथसि, एतिरा गुण अथसि कि पूरी सृष्टि जी सभु आत्मायूं वठणु चाहिनि त बि वठी सघंदियूं आहिनि, त बि ख़तमु न थींदो अथसि। हाणे परमात्मा पाण खे पाण जहिड़ो ठाहिण आयो। आत्मायूं भॻवान ठही न सघंदियूं आहिनि लेकिन भॻवान जहिड़ियूं ठही सघंदियूं आहिनि। भॻवान खां सुठा कर्म सिखी करे हुननि खे यादि करे पंहिंजे अंदरि गुण शक्तियूं धारण करे भॻवान जहिड़ियूं ठही सघंदियूं आहिनि। तव्हां बि प्रेम जा सागर, सुख जा सागर, शांति जा सागर ठहो था न। देवताउनि जो आपस में केतिरो प्रेम हूंदो आहे न। उहो कॾहिं झगड़ो आदि थोरी कंदा आहिनि। बाप अची करे पाण खे पाण जहिड़ो थो ठाहे कि तव्हांखे बि कॾहिं बि झगड़ो न करिणो आहे। ॾिसो ॿार केॾा सुठा हूंदा आहिनि न, ॿारनि खां गुण खणो। हाणे हाणे झगड़ंदा आहिनि, हाणे हाणे खेल खेॾंदा आहिनि। इहे नाराज़ थोरी थींदा आहिनि।
हाणे हाणे खेॾंदा, हाणे हाणे झगड़दा, वरी खेॾंदा। त बाबा चए थो ॿार ॾाढा इनोसेंट हूंदा आहिनि, उन्हनि में तेरी मेरी ऐं जेकी वैर भाव हूंदो आहे इहे सभु न हूंदी आहे। ॿारनि खे माण्हू महात्मा जीअं छो चईंदा आहिनि, छो जो हुननि खे इहे विकार आदि छा आहिनि इहे पतो ई न आहे। इहे झगड़ो आदि करणु, क्रोध आदि करणु, मारणु, हिक ॿिए जे लाइ बुरो आदि चवणु, इहे सभु विकार आहिनि न, इहे बि विकार आहिनि। त बाबा चए थो ईअं तव्हांखे ठाहिणो अथव, लड़ाई झगड़ो न करिणो आहे। भलो त लड़दा आहिनि पोइ पाण खेॾंदा आहिनि, लेकिन पाण खे त लड़ाई झगड़ो करिणो ई न आहे। शांत अवस्था ठाहिणी आहे। पाण शांत थींदासीं त पंहिंजी शांती सां रहण सां उहो वातावरण बि शांत थी वेंदो। त साम्हूं वारो अगरि असां सां झगड़ो करणु ईंदो बि त बि पंहिंजी शांती जे वातावरण सां उहो बि शांत थी वेंदो। खेल जेको पाण खेॾूं था, इहे सभु हिन ई सृष्टि ते खेल खेॾंदा आहिनि। छो जे खेल खेॾण लाइ इहे 5 तत्वनि जो शरीर खपे न। मूल वतन में खेल थोड़ी खेॾी सघंदा आहियूं। हुते त आत्मा निराकार रूप में जीअं त विश्राम अवस्था में रहंदी आहे, ॾाढी शांती हूंदी आहे मथे। पाण बि हुन शांती जो हिते हिन स्थूल वतन में हुन शांती जो अनुभव करे सघंदा आहियूं, परंतु थोरे समय जे लाइ। जॾहिं पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं त थोरे समय जे लाइ असांखे उहा शांती जेकी परम धाम में पाण खे मिलंदी आहे उहो हिन सृष्टि ते पाण अनुभव करे सघंदा आहियूं। पहिरियों हिन सृष्टि जे जेको धर्म हुयो हुन में सुख शांती हुई। पोइ धीरे धीरे धर्मनि जी वृद्धि थी, अर्थात हिन मांडवे में व नाटकशाला में पाठधारियुनि जी वृद्धि थी। छोकी अलॻि अलॻि धर्म वारा पाठधारी आहिनि न, त जीअं जीअं हिन नाटकशाला में पाठधारियुनि जी वृद्धि थी, पोइ लड़ाई झगड़ो शुरू थी वियो। आत्मायूं परमात्मा सां केॾो समय खां बिछड़ियूं आहिनि न। सभिनि खां ज्यादा कहिड़ी आत्मायूं बिछड़ियूं आहिनि परमात्मा सां? देवी देवता धर्म वारी। हाणे पाण सभिनि आत्माउनि जो नाटक पूरो थियो। हाणे परमात्मा पाण आत्माउनि सां मिलण आयो आहे, पाण खे वरी खां नयो चक्कर में खेल खेॾण लाइ तयार करण आयो आहे। बाप चवनि था मीठे मीठे ॿार, पहिरियों विश्व में तव्हांखे वरी खां पाठ वॼाइणो अथव न, हाणे त तयार थियो। मां तव्हांखे तयार करण लाइ हिन पुराणे जूती में आयो आहियां। छा शरीर खे जूती बि चइबो आहे न। पुरुष जी हिकु स्त्री मरी वेंदी आहे त चईंदो आहे पुरानी जूती वई, हाणे मां नई जूती थो वठां। ये पुराणो शरीर आहे न, 84 जन्मनि जो चक्कर लॻायो। हाणे मां बि रथ जो आधार वठी करे तव्हांखे पावन ठाहिण चयो आहे। पावन दुनिया में मां त कॾहिं ईंदो ई न आहियां। मां त पतित दुनिया में पतित शरीर में ई अची करे तव्हां सभिनि आत्माउनि खे पावन ठाहींदो आहे। पावन दुनिया में त तव्हां मूंखे यादि ई न कंदा आहियो। आख़िरी हाणे मां तव्हांजी पुकार ॿुधी करे तव्हां सभिनि खे पावन ठाहिण आयो ई आहियां। छोजी हाणे पुराणी दुनिया जे परिवर्तन जो समय आहे, तॾहिं त ईंदमि न। नई दुनिया में अची करे छा कंदमि? नई दुनिया में त सुख ई सुख हूंदा न। सुख जे समय मां थोरी ईंदो आहे। जॾहिं सुख जे समय तव्हां मूंखे यादि ई न कंदा आहियो त मां अचां छो? मां त दुख जे समय में ई ईंदो आहे। मुंहिंजो नाम ई आहे दुख हरता सुख हरता। ब्रह्मा द्वारा मां स्थापना कंदो आहे न। ब्रह्मा द्वारा तव्हां ब्राह्मणनि खे एडॉप्ट कंदो आहे त इहे हिकु ब्राह्मण कुल ठही वेंदो आहे। ब्राह्मण कुल अर्थात जिते शिव बाप ब्रह्मा मां हुजे ऐं असां सभु भाउ भेण हुजूं। बसि पहिरियों ब्राह्मणनि जी चोटी मशहूरु छो आहे? छो जी शरीर में पहिरियों ब्राह्मण अर्थात चोटी आहे न। और सृष्टि जो बि पहिरियों धर्म कहिड़ो आहे? ब्राह्मण। हिन करे ब्राह्मणनि जी चोटी मशहूरु आहे। पोइ देवता क्षत्रिय वैश्य शूद्र। हीअं बाजोली बि खेॾंदा आहियूं त सर टंगनि सां मिली वेंदो आहे न। ईअं ई सृष्टि में हाणे टंग अर्थात कलयुग थो हले। पोइ हिन ई कलयुग अंत में हाणे ब्राह्मण धर्म जी स्थापना थी थिए।
देह अभिमान खे छॾो, देही अभिमानी ठहो। हाणे मां तव्हांजे लाइ किरायो जो शरीर वरितो आहे। असां हिन शरीर जा मालिक न आहियूं, ब्रह्मा जे शरीर जो। हिन खे बि मूंखे किरायो ॾियणो पवंदो। जे तन में परमात्मा ईंदा आहिनि, हिन आत्मा खे विश्व जो मालिक बने जो किरायो ॾींदो आहे बाबा। बाबा चईंदो आहे मां त विश्व जो पिता आहियां न, लेकिन कहिड़े त शरीर में अचिणो पवंदो। हाणे कहिड़े शरीर में ईंदमि? जेकी आत्मा मूंखे ॾाढे समय खां सॾु थी करे न, उन ई आत्मा जे शरीर में ईंदो आहे। ईअं त पूरी दुनिया मूंखे सॾु थी करे, लेकिन मां हिन सृष्टि ते अचां मिलण लाइ, त मूंखे बि मनुष्य तन ई खपे न। त मां बि उन ई तन में ईंदो आहे जेकी आत्मा ॾाढे समय खां मूंखे सॾु थी करे, ऐं ॾाढे समय खां हिन सृष्टि ते पार्ट थी वॼाए पई। अनुभवी त उहा ई आत्मा हूंदी न। हाणे मां तव्हांजे लाइ हिन आत्मा जे शरीर जो तख़्त वरितो आहे। मां आहियां तव्हां सभिनि आत्माउनि जो बाप। मूंखे यादि तव्हां द्वापर खां कयो अथव। द्वापर में जॾहिं खां तव्हां मूंखे यादि कयो अथव, त पहिरियों सोमनाथ जो मंदरु ठातो। बाप चईंदा आहिनि हिन मूंखे ॾाढो सॾु कयो अथई। मुंहिंजे लाइ सोमनाथ जो मंदरु हिन ब्रह्मा ई ठातो हुई। हिन ब्रह्मा जी आत्मा जॾहिं द्वापर में आई त दुख थियो। सभिनि खां पहिरियों दुख बि हिन खे ई थियो। विकार में बि इहो ई वियो, त हिन ई मूंखे सभिनि खां पहिरियों सॾु कयो ऐं मुंहिंजे लाइ सोने जो मंदरु ठातई। छो जी मां हिन खे सोने जी दुनिया ठाहे रही हुयमि न। ॾिनी त मां तव्हां सभिनि खे हुई, लेकिन हुन जो मालिक, हुन जो पालनहार त इहो ई ठहियो न। भक्ति मार्ग जॾहिं खां शुरू थियो त तव्हां पंहिंजो धन मंदर आदि भक्ति आदि करण में ॾाढो ख़र्च कयो। पोइ धीरे धीरे चोरी थी, लूटे विया। रावण राज्य में तव्हांजो केतिरो धन दौलत ख़तमु थी वियो अथव न। काथे असां सतयुग में असां वटि सोने हीरे जा महल हुया, त एॾो धन असांजो काॾे वियो? बाबा चए थो भक्ति मार्ग में मंदर आदि भक्ति कंदे कंदे पोइ हुन खां पोइ असांजो थोरो धन चोरी थी वियो। हाणे त बिल्कुलु बि धन न आहे। सतयुग जे हिसाब सां त न आहे न। भारत केॾो ऊंचो हुयो, हिनखे पंहिंजो सभु कुझु हुयो। हाणे त केॾो कर्ज़ ते थो हले न। हाणे मां भारत खे वापसि खां साहूकार ठाहिण आयो आहे। भारत जहिड़ो तीर्थ स्थान ॿियो कोई देश आहे न, परंतु अॼु हिंदू धर्म जा अनेक तीर्थ थी विया आहिनि। वास्तव में इहो भारत भूमि ई तीर्थ स्थान आहे। छो जी हिन भूमि ते परमात्मा जो सर्व जी सदगति कंदो आहे, उहो हिन सृष्टि ते ईंदो आहे न, त तीर्थ थियो न भारत। इहो बि ड्रामो ठहियलु आहे, लेकिन मनुष्य आत्मा हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे ॼाणदी न आहे। ॾिसो भारत देश में सभिनि खां ज्यादा मंदिर बि शिव जा आहिनि, लेकिन शिव केरु आहे, छा करे, कुझु बि न ॼाणदा आहिनि। परमात्मा हाणे सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापन करण आयो आहे न। स्वर्ग जा मालिक जो लक्ष्मी नारायण हुआ, उहो बि हाणे पंहिंजे पाण खे लाइक़ु था ठाहिनि। छो जी उहो बि पतित थी विया आहिनि। उत्तम से उत्तम पुरुष जेके देवता चइबो आहे, दैवी गुण वारा मनुष्य, उन्हनि खे वरी खां लाइक़ु ठाहिण आयो आहे। आत्माउनि में दैवी गुणनि जी धारणा परमात्मा बाप करण आयो आहे। पवित्र प्रवृत्ति मार्ग जी स्थापना करण आयो आहे। हाणे बाबा पाण खे डबल ताजदारी ठाहिण आयो आहे। हिकु पवित्रता जो ताज, ॿियो रतन चढ़ित ताज बि पाण खे मिलंदो। रावण राज्य में त द्वापर युग खां वरी बि हिकु ताज हुयो। पवित्रता त ख़तम थी वई न, लेकिन द्वापर युग में त बि रतन जड़ित ताज हुयो। हाणे त कोई ताज ई न आहे। न त आत्मा ई पवित्र आहिनि, न ताज आहे, न धन जो ताज आहे, न पवित्रता जो। पंहिंजो सभु ताज रावण राज्य में ख़तम थी विया आहिनि। हाणे बाबा चए थो वरी खां डबल ताजधारी थियण लाइ मूंखे यादि करो ऐं पढ़ाई पढ़ो, पवित्र रहो। हिन करे त मूंखे सॾु कंदा आहियो, ओ गॉड फादर असांखे अची करे गाइड ॾियो, असांखे गाइड करो, असांखे हिन दुखनि खां छुड़ायो, पंहिंजे घर जे रास्तो अची करे ॿुधायो।
असां वापसि खां कीअं डबल ताजदारी ठहूं उनजी राह असांखे ॿुधायो। हाणे बाबा वरी पाण खे पढ़ाई पढ़ाइण आयो आहे। कहिड़ी पढ़ाई था पढ़ूं पाण? डबल ताज प्राप्त करणु। कहिड़ा डबल ताज? हिकु पवित्रता जो, ॿियो रतन जड़े ताज। पांडव कौरव यादव छा कयनि इहे बि कंहिंखे पतो न आहे। पांडव उहे हूंदा आहिनि जो परमात्मा जा मददगार आहिनि। हाणे जेकी बि आत्मायूं परमात्मा जी सच्ची सच्ची मददगार आहिनि उन्हनि खे पांडव चइबो आहे। कौरव आहिनि जो कलयुगी आत्मायूं भारत में थी रहनि, ऐं यादव आहिनि ॿाहिरि देश वारा। त बाबा चवनि था पांडव त मूंसां गॾु हुया न, उहो कंहिंसां हिंसा थोरी कंदा। मां त आयो ई आहियां दुखनि जी दुनिया सां तव्हांखे मुक्त करे सुखनि जी दुनिया स्थापन करणु, सुखनि जी दुनिया में वठी वञण लाइ आयो। पोइ जेका मुंहिंजा साथी हूंदा उहे लड़ाई कीअं कंदा? इहे सभु शास्त्रनि में जेकी बि ॻाल्हियूं लिखियूं अथनि इहे सच न आहे। परमात्मा पाण खे अची करे सभु सच थो ॿुधाए कि पांडव मुंहिंजा साथी हुया, उहो कॾहिं हिंसा न करे सघंदा आहिनि। पांडवनि त योग बल सां मूंखे यादि करे विश्व ते स्वर्ग जी स्थापना कई, अर्थात पंहिंजो राज्य स्थापन कयो है। रावण राज्य आहे ई झूठो खंड। पहिरियों चई छॾंदा आहिनि कृष्ण भॻवान वाच्य। हाणे शिव भॻवान त निराकार हूंदो आहे न, कृष्ण थोरी हूंदो आहे। शिव भॻवान वाच्य हुजणो खपे। ॾिसो भारतवासी परमात्मा एॾो ऊचो कर्म करियो, एॾो ऊचो धर्म ठाहियो, उन धर्म जे स्थापक परमात्मा आहे ऐं नाम लिखी छॾियो अथनि कृष्ण। कृष्ण त देहधारी आहे न, परमात्मा विदेही आहे। भॻवान त विदेही हूंदो आहे न, उहो ई भॻवान थी सघंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान बि मिले थी त शक्ति बि मिले थी, जंहिंसां तव्हां विश्व जा मालिक ठहींदव। सॼी आसमान सॼी धरती पंहिंजी थी वेंदी। कोई जी बि ताक़त न हूंदी सतयुग में जो पाण खां कुझु छीने सघे या पंहिंजी कोई चोरी करे। 2 युगनि ताईं पाण ॾाढी सुख शांति सां रहंदासीं। हाणे त ॾिसो दुनिया में केॾा माण्हू आहिनि, खाइण लाइ कुझु बि न आहे। सतयुग में थोरा माण्हू हूंदा ऐं खाइण लाइ ॾाढा सारा वैभव हूंदा। त हीअ आहे दुख जी दुनिया। अहिड़ी दुखनि जी दुनिया खां पाण खे बाबा सुख जी दुनिया ठाहिण आयो। सतगुरु हाणे दलाल जे रूप में अर्थात ब्रह्मा जे रूप में पाण खे अची करे मिली करे आयो आहे हिन दुनिया में, पाण सां मिले थो सुखनि जी दुनिया ठाहिण लाइ। सुखनि जी दुनिया में वठी वञण लाइ पंहिंजे लाइ सुखनि जी दुनिया ठाहे थो, पोइ पाण खे उन ई दुनिया में पाण पंहिंजे समय ते ईंदासीं। बस पाण मददगार आहियूं, लेकिन मुख्य त परमात्मा जी शक्ति सां ई सुखनि जी दुनिया ठाहियूं था न त असां अञा ताईं छो न ठाहियूं आहे। दुनिया में एॾी सारी चीजूं थी ठहनि, लेकिन स्वर्ग जहिड़ी चीज, स्वर्ग जहिड़ी दुनिया ऐं हुते आत्माउनि में केतिरी शक्ति हूंदी। बस दुनिया बि ठाहे छॾनि, लेकिन आत्मा में शक्ति त सिर्फ़ु परमात्मा ई भरे सघंदो आहे न। जेकी आत्मा ॾेखारे में नथी ॾे, उन में हाणे शक्ति ख़तम थी वई आहे, त उनखे उन में वापसि खां शक्ति भरण लाइ ओड़ो ई खपे न कोई। त परमात्मा भी निराकार, आत्मा भी निराकार। आप पाण खे आत्मा सम्झी करे निराकार खे यादि कंदा त पंहिंजे पाण ई आत्मा में शक्तियूं गुण ज्ञान ईंदो वेंदो। अच्छा मिठी मिठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पवित्रता जी श्रेष्ठ धारणा द्वारा हिक धर्म जो संस्कारनि वारा समृत ठहो। पंहिंजे स्वराज्य जो धर्म अर्थात धारणा छा आहे? पवित्रता। हिक धर्म अर्थात हिक धारणा। स्वप्न व संकल्प मात्र भी अपवित्रता अर्थात ॿियो धर्म न हुजे। पंहिंजो धर्म कहिड़ो आहे? हिकु त शांती आहे, ॿियो आहे पवित्रता। त ॾिसो शरीर जे धर्म जे लाइ माण्हू केॾो ध्यानु रखंदा आहिनि।
कि असांजे धर्म में ईअं न आहे, असांजे धर्म में ईअं न आहे, लेकिन आत्मा जो असली धर्म छा आहे? पवित्रता। त आत्मा दुखी छो थी आहे? छो जी पंहिंजे धर्म खां बिछड़ी आहे न। उनजो धर्म आहे शुद्ध पवित्रता, ऐं पाण आत्मा खे घड़ी घड़ी अशुद्धता था करूं, उल्टी सीधी चीजूं खाराए करे, उल्टी सीधी चीजूं ॾिसी करे, ॿुधी करे, अहिड़ा गंदा कम करे करे विकारनि में वञी करे आत्मा खे अपवित्रता था ठाहियूं न, इन करे आत्मा दुखी थी आहे। त बाबा अॼु पाण खे पंहिंजे दुख जो मूल कारण थो ॿुधाए, कहिड़ो आहे? अपवित्रता। मन सां, वाच सां, कर्मणा सां, संबंध संपर्क, सपननि में भी कंहिंखे ॾाढियूं गंदी गंदी चीजूं ईंदियूं। त इहे सभु चीजूं जॾहिं पाण परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि आत्मा खे शुद्धि कंदासीं, त पंहिंजी आत्मा जॾहिं वापसि सां शुद्ध पवित्र थी वेंदी। व्यर्थ संकल्प, विकारनि वारा संकल्प, इहे भी अपवित्रता आहे। त संपूर्ण पवित्रता जा संस्कार जॾहिं आत्मा में अची वेंदा, त ही आत्मा सुख शांति जी अनुभूति कंदी। शुद्धि पवित्रता सुख शांति जी दुनिया आहे। जॾहिं हर आत्मा ईअं पंहिंजे धर्म खे पहचानदी ऐं पंहिंजी धर्म अनुसार पंहिंजो जीवन जींदी, त ये ही दुनिया छा थी वेंदी? स्वर्ग थी वेंदी। शुद्धि स्वर्ग जहिड़ी दुनिया में मुख्य ॻाल्हि छा आहे? पवित्रता। स्लोगन आहे, विजयी रतन उहे ई ठहींदा आहिनि जंहिंजी सच्ची प्रीत हिकु परमात्मा सां आहे। विजयी अर्थात हर ॻाल्हि में असां सदा शांति ऐं धैर्यता सां सदा अचल रही करे हर कार्य पाण करूं। जीवन में कोई भी ॻाल्हि अचे, लेकिन परमात्मा जी यादि में रही करे हर ॻाल्हि खे पार करूं, इनखे चइबो आहे विजयी। त अगरि विजयी ठहिणो आहे पाण खे, त पंहिंजी हिकु सच्ची प्रीत कंहिंसां हुजणी खपे? हिकु आत्मा जे बाप परमात्मा सां। अच्छा।